टंडवादम भरिसां सिंध जे क्लासिकल वॾेरे शाहनवाज़ जुणेजो जे नाले सां चौपायो माल जो मेलो लॻायो वियो। टंडवादम भरिसां ॻोठ संजर जुणेजो में सिंध जे क्लासिकल वॾेरे शाहनवाज़ जुणेजे जे नाले सां मेलो लॻायो वियो। मेले में ज़िले इंतज़ामिया ऐं लाइव स्टॉक खाते सागर जे डिप्टी डायरेक्टर दोस्त अकबर मरी पारां सागर जे मक़ामी नस्ल जूं बकरियूं, मेंहियूं, ढगियूं ऐं रिढूं आणे मेले जी निमाइश ऐं इतमाम कयो, जंहिंमें मालूंद भाॻियुनि जे वॾे अंग शिरकत करे बलोड़ नस्ल जूं बकरियूं, जंहिंमें टापरी, कामोरी, पटेरी ऐं परी नस्ल शामिल करे निमाइश खे कामयाब कयो। इन मौके ते भाॻियुनि खे ख़िताब कंदे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एंड एनिमल हस्बेंड्री दोस्त अकबर मरी चयो त निमाइश लॻाइण जो मक़सद मक़ामी भाॻियुनि खे पंहिंजी क़ीमती ऐं आला नस्ल जे माल सां वाक़ुफ़ करणु आहे त जीअं भाॻिया इहा नस्ल पाले ख़ुशहाल थी सघनि। भाॻियुनि खे जदीद पालना, खोराक, वैक्सीनेशन ऐं बीमारियुनि खां बचाव बाबति आगाही पिणु ॾिनी वई। माहिरनि भाॻियुनि खे चयो त जदीद तरीक़नि खे इख़्तियार करे पैदावार वधाए सघिजे थी। लाॻापियल अमलदारनि चयो त अहिड़ियूं एक्सपोज़ मालदारनि लाइ फ़ाइदेमंद साबित थियनि थियूं, जंहिंसां न रुगो मक़ामी मईशियत मज़बूत थींदी पर नौजवाननि लाइ रोज़गार जा नवां मौक़ा पिणु पैदा थींदा। आख़िर में बहितरीन जानवरनि जी मालिकी में इनाम पिणु विरहाया विया, जॾहिं त शिरकत कंदड़नि अहिड़े इवेंट खे साराहींदे मेला ऑर्गेनाइज़र कमेटी खे अपील कई त मुस्तक़बिल में बि अहिड़ियूं सरगर्मियूं जारी रखियूं वञनि त हिननि बहिराड़ी वारे इलाइक़नि में ख़ुशहाली अची सघे।